अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल हई शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। मटियारी खां खैबर ताईं क़ौमी शाहराह रोड ते हंधा हंधा उखड़ण करे हादसा रोज़ जा मामूल बणिजी विया आहिनि। खैबर ताईं रोज़ एक्सीडेंट था थियनि, रोड ख़राब होने जे करे बरामद थी उनजे बावजूद जेको आहे वरी ही रोड उखड़ण लॻो आहे ऐं छो नुक़सानु थींदा रोड मिड़े ई कयूं न कहिड़ो कमु सही कनि कोन मिड़े फैसल खाइण लाइ मिड़ी नमूनो कयो। हाईवे जेको आहे बिल्कुलु हिन में नाक़द मटीरियल हूंदो आहे। हिन में जेके रोड रस्ता दुनिया ॾिठा आहिनि माना टुटल आहे ऐं हिते रोज़ हादसा थींदा, मोटरसाइकिल जा जेके टायर स्लिप थियनि था। ऐं जेको नेशनल हाईवे ही जेको मोटरवे आहे पंजाब जा तव्हां ॾिसो मोटरवे केॾा माना आहिनि। ही सिर्फ़ु असां खां पैसा कढण जे चकर में सिंध वेचारी सां माना ज़ुल्म आहे त असांजा रोड रस्ता जेके आहिनि कीअं लॻा पिया आहिनि, माण्हुनि जूं जानियूं ख़तमु थी वियूं आहिनि। मां जेके असां हिते नेशनल हाईवे जी अहिड़ी हालति लॻी पिया, असां नेशनल हाईवे रोड ई भर में वेठा आहियूं जेके असां अखियुनि सां ॾिसूं त केतिरा जानी नुक़सान था थियनि। उन करे फेडरल गवर्नमेंट खे असांजी रिक्वेस्ट आहे ऐं जेका त असांजा नेशनल हाईवे जेके माना रोड आहिनि एटलीस्ट उहे त माना सही कया वञनि त जेके जानियूं आहिनि उन्हनि खे जेको बचायो वञे। खां वठी जेको सिखाट ताईं तमामु रोड जी शदीद हालत नाज़ुक आहे। तव्हां ॾिसो त ॿई पासा हिकु त रोड जो कपर कोन्हे, जेकॾहिं ॿ गाॾियूं पाण में गॾिजनि थियूं त अवर साइड करण वारी गाॾी अक्सर आहे त एक्सीडेंट थींदा। ताज़ा हींअर बि अलाए केतिरा एक्सीडेंट थिया आहिनि। मोटरवे जेको आहे तव्हां ॾिसो हर हंधि ते मोटरवे 40 गाॾियूं बिहारे बीठी आहे ऐं उन्हनि खां एतिरो टैक्स बि वसूल कनि था। पर गुज़ारिश इहा आहे असांजी उन मोटरवे जे ऑफिसरनि खे त महिरबानी करे प्राइम मिनिस्टर खे त महिरबानी करे जेका रोडनि जी हालत आहे, ही नेशनल हाईवे आहे, बहराड़ी जा रोड रस्ता कोन्हे जो माण्हू पासे तां लही वियो। 100 खां मथे जी स्पीड ते गाॾियूं थियूं अचनि, नंढड़ा नंढड़ा बच्चा माण्हुनि जा क्रॉस था कनि, चौपाई माल खे, पर माण्हुनि खे तमामु वधीक नुक़सानु आहे। ऐं हिते तव्हां ॾिसो तव्हांजे वेझो तव्हांजी हद में 35-40 केस हिन महीने जे अंदरि आया आहिनि, जिन जी का रिपोर्टिंग ई कान्हे का। ग़रीब माण्हू जो बच्चो मरी वियो, खणी पूरे था अचनि, मीडिया खे बि ख़बर कान्हे त डॉक्टर बि लामालूम। सर पोइ इन लाइ इहो करण जो ॾिसो न तव्हां त हीअ तमामु रोड जी हालत ख़राबु आहे। हेॾा वॾा टेलर भरिजी था अचनि ऐं हीअ मोटरवे वारनि खे गुज़ारिश आहे जेके हिन रोड जा हक़दार आहिनि, जेके हिन रोड खे संभालीनि था, त उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जेको हीअ रोड सुठो करे ठहिराइण जी। त ईंदड़ वींदड़ माण्हुनि जे लाइ हाणे बलोचिस्तान खां माण्हू वञे पियो कंहिं ॿी जॻह ते ऐं विच में एक्सीडेंट थिए त उनजे माइटनि सां कहिड़ी हालत हूंदी। अहिड़ा त खोड़ एक्सीडेंट थिया आहिनि, त उन्हनि खे रहम करणु घुरिजे ऐं प्राइम मिनिस्टर खे बि रहम करणु घुरिजे, असांजे सिंध जे वज़ीर आला खे बि रहम करणु घुरिजे ऐं असांजे सेनेटर साहिब खे बि रहम करणु घुरिजे। जिन ज़िले में जेके रस्ता आहिनि उन्हनि जी कुझु टारगेट कई वञे। वॾी महिरबानी। तफ़सील मूजिब मटियारी खां खैबर ताईं क़ौमी शाहराह रोड जे उखड़ण करे हादसा रोज़ जा मामूल बणियल। उन मौक़े ते एडवोकेट मोहम्मद यूसुफ कलोड़ो, STP ज़िला ऑर्गेनाइज़र अब्दुल हकीम नूं, पोटरो मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पंजाब में रोड रस्ता वेकरा ऐं मज़बूत ठहियल आहिनि। हिते वरी बिल्कुलु इन जो उबतो कमु लॻो पियो आहे। छा हिन रोड जी कॉन्टेक्ट मोटरवे सां न आहे? जॾहिं खां नओं मोटरवे प्लानिंग शुरू थियो आहे तॾहिं खां वठी हिन रोड ते तवजा घटि थी वियो आहे। असीं सिंध हुकूमत खे अपील था करियूं त ही रोड कराचीअ खां कश्मीर ताईं वञे थो, सो हिन रोड खे ठाराए ईंदड़ हादसनि खां बचायो वञे।